अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जी जेका पंहिंजी वीडियो आहे उहो लास्ट टॉपिक सां बिल्कुलु डिफरेंट हूंदी। अॼु जी वीडियो में पाण कुझु प्रैक्टिकली वर्क कंदासीं, प्रैक्टिकली कुझु सिखंदासीं। अॼु जी वीडियो जो टॉपिक आहे विंडोज़ इंस्टॉलेशन। त हलो था डायरेक्ट हलूं था पंहिंजी लैपटॉप जी स्क्रीन ते, जंहिंमें मां तव्हांखे सम्झायां थो त विंडोज़ इंस्टॉल कहिड़े तरीक़े सां थींदी। जीअं त हाणे लैपटॉप जी स्क्रीन ते अची चुका आहियूं, ठीकु आहे। हाणे छा आहे त बूट की हूंदी आहे हर लैपटॉप जी पंहिंजी। मुंहिंजे लैपटॉप में आहे F11। तव्हांजे में जेका बि हूंदी तव्हां गूगल सर्च करे सघो था। मां F11 दॿायां थो, ठीकु आहे। जीअं त हाणे मुंहिंजो लैपटॉप जेका आहे रीस्टार्ट थी चुको आहे, उहो इन करे त हाणे बूट जेका सिस्टम आहे या बूट मेन्यू आहे उहो ओपन थींदो। हर लैपटॉप में थोरो डिफरेंट हूंदो आहे। कुझु लैपटॉप्स में ऑप्शन्स बि ईंदा आहिनि जंहिंमें लिखियलु ईंदो आहे त तव्हांखे छा सां बूट करिणो आहे, बूट डिवाइस छा आहे। हुनमें USB जो नालो ईंदो आहे, तव्हां हुतां सिलेक्ट करे सघो था एंटर दॿाए। बाक़ी मुंहिंजे में डायरेक्ट थींदो आहे त इन तरीक़े सां रीस्टार्ट थींदो आहे। हिन खां पोइ जेका आहे डायरेक्ट विंडोज़ जो सेटअप ओपन थींदो आहे। त हाणे लोडिंग थिए पई, मां वीडियो थोरी फास्ट कयां पियो। हुन खां पोइ जॾहिं सेटअप ओपन थींदो तॾहिं मां ॿुधायां थो त अॻिते छा करिणो आहे तव्हांखे। जीअं हाणे तव्हां ॾिसी सघो था, मां बूट ठाहियो हुयो विंडो 10 जो, ठीकु आहे। त हाणे विंडो 10 जो लोगो अची वियो आहे ऐं हिन खां पोइ हेठि जेका आहे लोडिंग स्टार्ट थी वेंदी। इहो तव्हांजे सिस्टम ते डिपेंड करे थो त केतिरो टाइम लॻे थो। त जेका स्पीड हूंदी आहे इन जी उहो सिस्टम ते हूंदी आहे, ठीकु आहे। त इन में थोरो टाइम लॻंदो। मुंहिंजो इहो जेका लैपटॉप आहे इन में स्पीड स्लो आहे, थोरो प्रोसेसर घटि आहे, ठीकु आहे। त जॾहिं इहो लोडिंग कंप्लीट थींदी इन खां पोइ डायरेक्ट सेटअप ओपन थींदो। हेठि तव्हां ॾिसी सघो था लोडिंग हले पई। जीअं हाणे तव्हां ॾिसी सघो था त साम्हूं जेका ऑप्शन आयो आहे विंडोज़ सेटअप जो, ठीकु आहे। हिन में मथे विंडोज़ लिखियलु आहे, हेठि आहे लैंग्वेज टू इनपुट, हुन खां पोइ आहे टाइम एंड करंट फॉर्मेट। इन हर शइ खे फ़िलहालु छॾे ॾियो, तव्हांखे सिर्फ़ु नेक्स्ट ते क्लिक करिणो आहे, ठीकु आहे। नेक्स्ट ते क्लिक करियो, हिन खां पोइ इंस्टॉल नाउ। हाणे जेका आहे थोरी लोडिंग थींदी कुझु सेकेंड्स लाइ, हुन खां पोइ ऑप्शन ईंदा मां तव्हांखे ॿुधायां थो। जीअं हाणे तव्हांजे साम्हूं इहो स्क्रीन खुली वई आहे, हिन में लिखियलु आहे एप्लीकेबल नोटिसिस एंड लाइसेंस टर्म्स। त हिनखे डायरेक्ट एक्सेप्ट करे छॾो, हितां टिक थींदो इहो, हुन खां पोइ नेक्स्ट, ठीकु आहे। हाणे छा आहे त अपग्रेड एंड सेकेंड ऑप्शन आहे कस्टम। अपग्रेड जेका हूंदो आहे इहो हिन में इहो हूंदो आहे त पाण विंडो इंस्टॉल कंदा आहियूं, बट जेका पंहिंजी सेटिंग, पंहिंजा फाइल्स ऐं एप्लीकेशन सॉफ्टवेयर्स हूंदा आहिनि उहो सभु डिलीट न थींदा आहिनि, ठीकु आहे। फॉर्मेट न थींदा आहिनि, जस्ट विंडो अपग्रेड थींदी आहे। इहो वधीक पाण तॾहिं इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं को न्यू वर्जन ईंदो आहे, हुनजो ISO डाउनलोड करे पाण वरी अपग्रेड कंदा आहियूं, इन लाइ इस्तेमालु थींदो आहे। बट पाण अॼु जेका ऑप्शन सिलेक्ट कंदासीं उहो हूंदो कस्टम। कस्टम में छा हूंदो आहे, एडवांस लिखियलु आहे, इहो क्लिक करियो। हिन खां पोइ मां तव्हांखे ॿुधायां थो त छा करिणो आहे। इहो तव्हांजे साम्हूं जेका लिखियलु आहे इहो मां तव्हांखे सम्झायां। इहो छा आहे, वेयर डू यू वॉन्ट टू इंस्टॉल विंडो, ठीकु आहे। इहो हेठि जेका पार्टीशन्स आहिनि इहो तव्हांजी हार्ड डिस्क जा पार्टीशन्स आहिनि, ठीकु आहे। हाणे सभिनीनि खां पहिरीं मां तव्हांखे इहो बि सम्झायां थो त अगरि तव्हां वटि हार्ड डिस्क आहे ऐं हुन में तव्हांखे वधीक पार्टीशन ठाहिणा आहिनि त उहे कहिड़े तरीक़े सां थींदा, हुन खां पोइ ॿिया ऑप्शन सम्झायां थो, ठीकु आहे। सभिनीनि खां पहिरीं पाण क्लिक कंदासीं ऐं ड्राइव 0 पार्टीशन 4 ते जेका लास्ट पार्टीशन आहे पाण वटि 172 GB जो, ठीकु आहे। हिन खे डिलीट करियूं था, ठीकु आहे। हिन खे क्लिक कंदासीं सभिनीनि खां पहिरीं, हुन खां पोइ डिलीट ते क्लिक कंदासीं। छा लाइ, डिलीट करण लाइ। ऐं हिन खां पोइ इहो वार्निंग ईंदी, हिन खे ओके करिणो आहे, ठीकु आहे। हिन खां पोइ जेका थर्ड पार्टीशन आहे हिन खे बि पाण डिलीट करियूं पिया, ठीकु आहे। छा लाइ त इहो मां तव्हांखे सम्झायां त पार्टीशन ठहंदा कहिड़े तरीक़े सां आहिनि, ठीकु आहे। ओके, सही। हाणे जेका पार्टीशन 2 आहे इन खे डिलीट करण जी ज़रूरत न आहे, बसि मां तव्हांखे डायरेक्ट सम्झाइणु मुंहिंजो मक़सदु आहे त मां हिकिड़े ई पार्टीशन ते सम्झायां थो। बाक़ी जेका इहो पार्टीशन 2 आहे इहो मुंहिंजो C आहे, हिन में डायरेक्ट विंडो कंदासीं। बट पहिरीं मां तव्हांखे पार्टीशन ठाहे ॾेखारियां। जीअं थर्ड नंबर ते लिखियलु आहे ड्राइव 0 अनलोकेटेड स्पेस, हिन खे क्लिक कंदासीं, न्यू ते क्लिक कंदासीं, ठीकु आहे। हींअर छा आहे त 319 GB आहे, ठीकु आहे। त हिन खे पाण फ़िलहालु कुझु बि वैल्यू रखे छॾूं था, 153216। हाणे अप्लाई ते क्लिक कंदासीं त इहो छा थींदो, हिकिड़ो पार्टीशन ठही वेंदो, ठीकु आहे। जीअं हाणे तव्हांजे साम्हूं इहो पार्टीशन ठही चुको आहे 149.6 GB जो, ठीकु आहे। बाक़ी जेका स्टोरेज हुई पाण 2 फॉर्मेट कया हुया, मतिलबु 2 डिलीट कया हुया पार्टीशन। हाणे हिन सां हेठि जेका अनलोकेटेड स्पेस आहे हुन ते क्लिक कंदासीं पाण, ऐं वरी न्यू ते क्लिक कंदासीं ऐं एज़ इट इज़ वैल्यू जेका आहे फ़िलहालु अप्लाई करियूं था, ठीकु आहे। छाकाणि त पाण 3 पार्टीशन नथा ठाहिणु चाहियूं, त इन करे फ़िलहालु अप्लाई ते क्लिक कंदासीं। त छा थींदो, जेका स्पेस हीअं लिखियलु अचे पई हिन जो हिकिड़ो पार्टीशन ठही वेंदो, ठीकु आहे। जीअं हाणे तव्हांजे साम्हूं इहो पार्टीशन बि ठही चुको आहे। हाणे विंडोज़ इंस्टॉलेशन जो तरीक़ो मां ॿुधायां थो। पार्टीशन 2 ते क्लिक कंदासीं,
इन में ऑलरेडी विंडो आहे, ठीकु आहे। त सभिनीनि खां पहिरीं इनखे पाण फॉर्मेट कंदासीं। फॉर्मेट ते क्लिक करियो, इन खां पोइ ओके एंड देन नेक्स्ट ते क्लिक कंदासीं, ठीकु आहे। जीअं इहो लोडिंग सिस्टम मुंहिंजो स्लो इन करे हले पियो, इहो सिस्टम ऑलरेडी स्लो आहे, तव्हांजो थी सघे थो इन सां फास्ट थिए, त इन ते नेक्स्ट कंदासीं। फर्स्ट जेका कॉपीइंग विंडोज़ फाइल आहे इहो सेकेंड्स में 100% कंप्लीट थी वेंदो। बाक़ी जेका सेकेंड फाइल आहे गेटिंग फाइल्स रेडी फॉर इंस्टॉलेशन, इन में थोरो टाइम लॻंदो, ऐं टाइम केतिरो लॻंदो इहो तव्हांजे सिस्टम ते डिपेंड कंदो। जीअं मां तव्हांखे ऑलरेडी शुरू में ई ॿुधाए चुको आहियां त इहो जेका लोडिंग्स आहे, इहो जेका लोडिंग थींदी आहे, इहो सभु सिस्टम ते हूंदी आहे, सिस्टम केतिरो फास्ट आहे। त हाणे मां वीडियो खे थोरी फास्ट करियां पियो ताकी तव्हांजो टाइम वेस्ट न थिए, ऐं लोडिंग खां पोइ ॾेखारियां थो त छा ऑप्शन्स ईंदा ऐं पाण खे हुन खां पोइ छा करिणो आहे, ठीकु आहे। जीअं त हाणे तव्हां ॾिसी सघो था 100% कंप्लीट थी चुको आहे, ऐं हेठि जेका ॿिया लिखियल आहिनि इंस्टॉलिंग फीचर्स ऐं इंस्टॉलिंग अपडेट्स फिनिशिंग अप, इहो सभु विदिन अ सेकेंड इहो टिक थी वेंदा, ठीकु आहे। हाणे जस्ट ऑप्शन अची वेंदो त तव्हां रीस्टार्ट करणु चाहियो पिया या पोइ पाण इहो रीस्टार्ट थी वेंदो 10 सेकेंड्स में। तव्हां कुझु न कजो, सिर्फ़ु छॾे ॾियो, 10 सेकेंड खां पोइ इहो पाणे रीस्टार्ट थी वेंदो ऐं हुन खां पोइ विंडोज़ जी लोडिंग स्टार्ट थी वेंदी। मतिलबु जेका विंडो जॾहिं इंस्टॉल थी वेंदी आहे हुन खां पोइ फस्ट टाइम हुनजो सेटअप थींदो आहे, हुनजी लोडिंग हूंदी आहे, सेटिंग्स हूंदी आहिनि, त उनजी जेका लोडिंग हूंदी उहो स्टार्ट थी वेंदी। जीअं मां तव्हांखे 10 सेकेंड जो ॿुधायो हुयो, इहो ऑप्शन अची चुको आहे रीस्टार्ट इन फ्यू सेकेंड्स, मतिलबु सेकेंड तव्हांजे साम्हूं लिखियलु आहिनि, ऐं हेठि रीस्टार्ट जो बटन आहे, हिन ते क्लिक करे बि तव्हां रीस्टार्ट करे सघो था। हाणे जेका लैपटॉप आहे इहो रीस्टार्ट थी चुको आहे ऐं हाणे ओपन थियण खां पोइ लोडिंग थींदी।
हिन लोडिंग में तव्हांखे थोरो टाइम लॻंदो। हिन खां पोइ गेटिंग डिवाइस रेडी आहे अहिड़ी कुझु सेटिंग बि ईंदी हिते लिखियलु ईंदी। हुन खां पोइ हिकिड़ो सेटअप ओपन थी वेंदो। जॾहिं उहो ओपन थींदो तॾहिं मां ॿुधायां थो हुते त अॻिते छा करिणो आहे। हींअर मां वीडियो वरी फास्ट करियां पियो ताकी तव्हांजो थोरो टाइम बची वञे। जीअं हाणे तव्हां ॾिसी सघो था उहो जेका लोडिंग हुई उहो कंप्लीट थी वई आहे। हाणे इहो जस्ट मूवमेंट लिखियलु आयो आहे। हिन खां पोइ जेका आहे सेटिंग वारो जेका पोर्शन आहे जंहिंखे तव्हां सेटअप बि चई सघो था उहो ओपन थींदो ऐं हुन में छा करिणो आहे उहो मां तव्हांखे जॾहिं उहो ओपन थी वञे स्टेप बाय स्टेप ॿुधायां थो। हाणे सभिनीनि खां पहिरीं ऑप्शन अची वियो आहे लेट्स स्टार्ट विद रीजन इज़ दिस राइट। जेका सिलेक्ट थियल आहे हिन खे येस करे छॾो। ठीकु आहे, हिन में येस आहे। नेक्स्ट ऑप्शन जेका हूंदो उन में बि तव्हांखे सिंपल कुझु न आहे करिणो आहे, सिर्फ़ु येस ते क्लिक करिणो आहे। हिन ते बि येस करे छॾो ऐं हिन खां पोइ जेका इहो ऑप्शन हिन में स्किप ते क्लिक करे छॾो। ठीकु आहे, वरी कुझु सेकेंड लाइ हिते लोडिंग थींदी। हाणे इहो आहे त हू इज़ गोइंग टू यूज़ दिस पीसी में नालो छा लिखणो तव्हां कुझु बि लिखी सघो था। मां दीपक लिखां थो। हाणे सिंपल हिन में नेक्स्ट ते क्लिक करे छॾो। हुन खां पोइ ऑप्शन ईंदो पासवर्ड जो। मां कुझु नथो लिखां फ़िलहालु, वरी नेक्स्ट ते क्लिक करियां पियो। हिन सां अलावा तव्हां हिन में पंहिंजो माइक्रोसॉफ्ट जो अकाउंट बि लॻाए सघो था। ठीकु आहे, हाणे इहो जेका ऑप्शन आयो आहे हिन खे फ़िलहालु येस करे छॾो। हिन खां पोइ इहो आहे डिजिटल असिस्टेंट। विंडोज़ 10 में हिकिड़ो डिजिटल असिस्टेंट हूंदो आहे कोर्टाना, जंहिंजे बारे में पाण नेक्स्ट वीडियो में पढ़ंदासीं इंशाल्लाह। हिन जे बारे में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। नेक्स्ट वीडियो पंहिंजी हूंदी विंडोज़ 10 जे बारे में, उनजा फीचर छा आहिनि ऐं विंडोज़ 10 हलंदी कीअं, मतिलबु उनखे हलाइबो कीअं, उन में कहिड़ा कहिड़ा फीचर हूंदा आहिनि। त फ़िलहालु हिन खे सिर्फ़ु एक्सेप्ट करे छॾो। हिन खां पोइ जेका इहो लिखियलु ईंदो हाय ऐं वी आर गेटिंग एवरीथिंग रेडी फॉर यू। त हिन में थोरो टाइम लॻंदो, वरी उहो ई मां ॿुधाईंदुमि। त जेका टाइम आहे इहो सिस्टम जी स्पीड ते डिपेंड कंदो ऐं केतिरो टाइम लॻंदो इहो तव्हांजे सिस्टम ते डिपेंड करे थो। हाणे मां वरी वीडियो थोरी फास्ट कयां पियो ताकी थोरो टाइम बची वञे। हिन खां पोइ जेका आहे डायरेक्ट पंहिंजो जेका डेस्कटॉप आहे उहो अची वेंदो पंहिंजे साम्हूं। ठीकु आहे, डायरेक्ट जेका डेस्कटॉप हूंदो आहे डायरेक्ट उहो अची वेंदो तव्हांजे साम्हूं। ठीकु आहे, त हाणे लोडिंग जेका इहो मां फास्ट कयां पियो। हुन खां पोइ जॾहिं विंडो कंप्लीट थिए ऐं डेस्कटॉप अची वेंदो साम्हूं तॾहिं मां ॿुधायां थो त अॻिते तव्हांखे छा करिणो आहे। तव्हांजे साम्हूं हाणे जेका आहे डेस्कटॉप ओपन थी वियो आहे ऐं तव्हांजी जेका विंडो आहे उहो इंस्टॉल थी चुकी आहे। त अगरि तव्हां हिन वीडियो खां पोइ फस्ट टाइम विंडो इंस्टॉल करियो पिया या सिखी विया आहियो फस्ट टाइम, अॻे तव्हां कॾहिं को विंडो इंस्टॉल न कई हुई, त फाइनली तव्हां जेका आहे विंडो फाइनली इंस्टॉल करणु सिखी विया आहियो। ऐं हिकिड़ी ॿी मां तव्हांखे शइ ॿुधाए छॾां विंडोज़ 10 जे बारे में। जीअं तव्हां हिन में स्टार्ट ते क्लिक करियो हेठि, हुन खां पोइ सेटिंग ते क्लिक करियो। तव्हांखे हिकिड़ी शइ ॿुधाए छॾां मां, हिन में छा आहे त अपडेट्स हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, त उहो इंस्टॉल करणु ज़रूरी आहे। हुन खां पोइ ड्राइवर वग़ैरह इंस्टॉल थींदा आहिनि। हिन में जेका लास्ट ऑप्शन आहे अपडेट एंड सिक्योरिटी, तव्हां हिन ते क्लिक करे छॾिजो ऐं चेक फॉर अपडेट ते क्लिक करे छॾिजो। फ़िलहालु मां वाईफाई कनेक्ट न कयो आहे। तव्हां पंहिंजो वाईफाई कनेक्ट करण खां पोइ हिन ते चेक फॉर अपडेट ते क्लिक कंदो त हुन खां पोइ तव्हांजी अपडेट इंस्टॉल थियणु शुरू थी वेंदी। हुन में ड्राइवर्स बि इंस्टॉल थी वेंदा ऐं हिन सां अलावा जेका लेटेस्ट विंडो हूंदी इन जो जेका वर्जन हूंदो उहो बि इंस्टॉल थी वेंदो। त अॼु जी वीडियो में मां तव्हांखे ॿुधायो आहे त विंडोज़ इंस्टॉल कहिड़े तरीक़े सां थींदी आहे, लैपटॉप में बूटेबल USB जेका आहे हुन सां कहिड़े तरीक़े सां विंडोज़ इंस्टॉल थींदी आहे। ठीकु आहे, आई होप इहो वीडियो तव्हां लाइ हेल्पफुल हूंदी। नेक्स्ट वीडियो पंहिंजी विंडोज़ 10 जे बारे में हूंदी। हुनमें मां तव्हांखे सिंपल थोरो विंडोज़ 10 जो इंट्रोडक्शन ॾींदुमि त विंडोज़ 10 हलंदी कीअं आहे। इहो उन लाइ हूंदी जेका फस्ट टाइम विंडोज़ 10 ॾिसनि पिया या जीअं हींअर ताईं जेका विंडोज़ 10 हलाई न आहे। असांजो टारगेट इहो ई आहे त बिल्कुलु जेका ज़ीरो ते आहिनि स्टूडेंट जेके बिल्कुलु कंप्यूटर जे बारे में ख़बर न आहे उन्हनि खे गाइड करियूं, उन्हनि खे कुझु सम्झायूं। ठीकु आहे, त इन करे असां इहो जेका नंढा नंढा टॉपिक्स आहिनि इन ते बि वीडियो ठाहियूं पिया। त अॼु जी वीडियो ख़तमु थिए पई हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में नेक्स्ट टॉपिक सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।